रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब तव्हां जेको मोबाइल इस्तेमालु कयो पिया, छा तव्हांखे ख़बर आहे त हीउ मोबाइल कहिड़ो आहे, हिन जी बैटरी जी लाइफ केतिरी आहे, हिन में कहिड़ो सिस्टम रन करे पियो या OS कहिड़ो पियो हले, या जेकॾहिं ईअं चऊं त सिस्टम जी जेका बि मालूमात आहे उहा तव्हांखे जेकॾहिं आहे त बहितरु आहे, पर जेकॾहिं न आहे त अॼु आऊं हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे मूं आंदी आहे जेका तव्हांजे मोबाइल में जेकॾहिं तव्हां इंस्टॉल करे पंहिंजे मोबाइल जी हर शइ तव्हां चेक करे सघो था। उन में तव्हांजो सिस्टम आहे, तव्हांजो मोबाइल जो नंबर आहे, मोबाइल जो वेट आहे, मोबाइल जी वज़न आहे, मोबाइल जी डिस्प्ले आहे, मोबाइल जो नालो आहे, बैटरी जी लाइफ आहे, स्कैनर्स जेके मोबाइल में लॻल आहिनि उन्हनि खे बि तव्हां चेक करे सघो था। त इहो सभु कुझु जेकॾहिं ॼाणण ऐं सम्झणु चाहियो था त तव्हांखे इहा मुंहिंजी वीडियो आख़िर ताईं ॾिसणी पवंदी। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी तव्हां सां इहा ई रिक्वेस्ट हूंदी त तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल सम्झो सम्झायो आहे, प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो। ईअं करण सां तव्हां वटि हर नई मुंहिंजी अचण वारी वीडियो पहुचंदी ऐं तव्हां हुनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। हाणे जनाब तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि आऊं ॿुधाईंदो हलां त मूंखे सब्सक्राइबर जी ज़रूरत आहे। तव्हां जेकॾहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदो, मूंखे प्रोमोट कंदो त मूंखे हिकिड़ी मोटिवेशन मिलंदी ऐं आईंदा तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं आणींदुसि। त तव्हां खां हिकिड़ी ज़रूरी इहा रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि मूंखां तव्हां पुछी हुन जो जवाबु आऊं तव्हांखे ॾींदुसि। तव्हां प्लीज़ इन मूंखे प्रोमोशन ॾियो ऐं मूंखे मोटिवेशन ॾियो। उन जे लाइ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक ऐं शेयर कयो। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में मूं तव्हांखे जीअं ॿुधायो त तव्हां पंहिंजी मोबाइल जी जेकॾहिं मुकमल नॉलेज वठणु चाहियो था, मोबाइल कहिड़ी कंपनी जो आहे, उन जो सिस्टम कहिड़ो आहे, उन में स्कैनर केतिरा लॻल आहिनि, उनजी बैटरी लाइफ छा आहे, त उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका अॼु आऊं तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु उन जो रिव्यू ॾींदुसि। त उन जे एप्लीकेशन जे लाइ सभिनी खां पहिरीं असां प्ले स्टोर में हलंदासीं। प्ले स्टोर खे ओपन कंदासीं। जनाब ही ॾिसी सघो था प्ले स्टोर खुली वियो आहे। हिन में जेको सर्च बार आहे हिन में असां लिखंदासीं, ही ॾिसी सघो था CPUZ। वरी तव्हां ॾिसी वठो CPUZ जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे, हिनखे सर्च कंदासीं। जीअं ई सर्च खे दॿाईंदासीं त हिन में तव्हां ॾिसी सघो था थोरी देरि में जनाब हाणे तव्हां ॾिसी सघो था त इहा एप्लीकेशन जीअं तव्हां सर्च कंदो त प्ले स्टोर में खुली वई आहे, जंहिंजो नालो CPUZ जे नाले सां आहे ऐं 4.5 जी रेटिंग आहे, जेका तमामु सुठी रेटिंग आहे। 10 मिलियन माण्हुनि हिन खे डाउनलोड कयो आहे ऐं तमामु हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे। हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़रूरु हिन खे ट्राई कजो। ऐं तव्हां ॾिसी सघो था मूं डाउनलोड करे छॾी आहे। तव्हां हिन खे ओपन कंदुसि। ओपन करण जे लाइ ओपन जे बटन खे जीअं ई क्लिक कंदुसि त हीअ खुली वेंदी ऐं जीअं ई खुलंदी त हिन जो फर्स्ट जेको लुक हूंदो उहो इन तरह जो हूंदो। जीअं तव्हां ॾिसी सघो था त फर्स्ट अपीयरेंस में हिन में जेके बि तव्हांजा सिस्टम जूं शयूं जेके आहिनि, मीडिया टेक वारनि जो जेको बि तव्हांजो कोर आहे, आर्ची8 आहे, प्रोसेसर आहे, क्लॉक स्पीड आहे, CPU जेके तव्हांजे जेके CPU जूं जेके अंदरि ICs आहिनि जेके वर्क कनि पियूं उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो। ऐं सेकेंड वन जेको हिन जो ऑप्शन आहे हिन में तव्हांखे डिवाइस जी सॼी मालूमात ॾींदो। डिवाइस हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु आऊं Q मोबाइल S3 ते हीअ रिकॉर्डिंग कयां पियो ऐं इस्तेमालु करियां पियो त हीअ ॿुधाए पियो Q मोबाइल S3। Q मोबाइल तव्हां वटि जेको मोबाइल हूंदो तव्हांखे ॿुधाईंदो ऐं हुनजो बोर्ड जो नंबर बि ॿुधाए पियो, बोर्ड जी हार्डवेयर कहिड़ो लॻल आहे, स्क्रीन साइज़ केतिरी आहे, स्क्रीन रेज़ोल्यूशन केतिरी आहे, स्क्रीन डेंसिटी केतिरी आहे, टोटल रैम केतिरी आहे, अवेलेबल रैम हींअर मौजूदु केतिरी आहे, केतिरी इस्तेमालु थिए पई। इहे सॼियूं शयूं जेकॾहिं तव्हां ॾिसण ऐं सम्झणु चाहियो था पंहिंजे मोबाइल जे बारे में त तव्हां हिन एप्लीकेशन सां सम्झी सघो था। हाणे हीउ जेको थर्ड वन ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदव त तव्हां ॾिसी सघो था हीउ सिस्टम जेको तव्हांजे फ़ोन में हले पियो। हाणे जीअं मूं वटि ॾिसी सघो था एंड्रॉइड वर्जन 5.1 हींअर मूं वटि हिते हले पियो। तव्हां वटि थी सघे थो ॿियो कुझु हुजे, नओं वर्जन हुजे, लेटेस्ट वर्जन हुजे, फ़ोन ते डिपेंड करे थो। मूं वटि जेको हींअर मौजूदा वर्जन आहे इहो ॿुधाईंदो। उन खां पोइ AP लेवल ॿुधाईंदो, बूट लोडर ॿुधाईंदो, बिल्ड ID जेका तव्हांजी हूंदी उहो नंबर ॿुधाईंदो,
खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि तव्हांखे तव्हांजे मोबाइल जे बारे में ॿुधाईंदो, जेको तव्हां ॾिसण बि चाहियो था ऐं तव्हांखे तमामु सुठी नॉलेज ॾींदो। उन खां पोइ जेका बैटरी आहे इन जी लाइफ जे बारे में जेके ॼाणण ऐं सम्झणु चाहियो था त उन जे बारे में तव्हांखे ही ॿुधाईंदो त हेल्थ कहिड़ी आहे। हाणे जीअं ॿुधाए पियो गुड आहे ऐं लेवल इन जी 40% चार्जिंग मौजूदु आहे, पावर सोर्स ॿुधाए पियो, बैटरी आहे, स्टेटस छा आहे मोबाइल में, टेक्नोलॉजी कहिड़ी इस्तेमालु थिए पई, टेम्परेचर केतिरो आहे, वोल्टेज केतिरा ॾिए पई। त मक़सदु टोटल जेकॾहिं तव्हां मालूमात चाहियो था पंहिंजे मोबाइल जी त इन मां तव्हां हासिल करे सघो था। उन खां पोइ 4th वन आहे, इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके चिप्स आहिनि उन जी टेम्परेचर ॿुधाईंदो। उन खां पोइ सेंसर जेके तव्हांजे मोबाइल में लॻल आहिनि उन्हनि जी बि सॼी पोज़ीशन ॿुधाईंदो। हाणे ॾिसी सघो था मुंहिंजा जेके सेंसर आहिनि उहे वर्क कनि पिया, उन जी तव्हांखे पोज़ीशन ॿुधाए पियो हिन वक़्त में कहिड़ा कहिड़ा सेंसर तव्हां वटि लॻल आहिनि। ऐं मूं वटि फ़िलहालु हिते त हिकिड़ो सेंसर ॿुधाए पियो, उन जी पोज़ीशन ॿुधाए पियो त कीअं वर्क करे पियो। हाणे जीअं तव्हांजो मोबाइल हूंदो, जेतिरो मोबाइल हूंदो, मोबाइल जी क्वालिटी हूंदी, उहो सॼियूं शयूं तव्हांखे हिते ॿुधाईंदो। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। इन करे जो जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जे बारे में ॼाणींदो त अॻियां एक्सप्लेन बि करे सघंदो ऐं उनखे तव्हां अपग्रेड बि करे सघो था। उन जे लाइ इहा हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हां सां शेयर कई। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिते आउं वीडियो खे ख़तमु करियां थो, पर वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां हर नई अचण वारी वीडियो मुंहिंजी तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करे न विसारींदा। कमेंट्स में लिखो, को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था, इनशाला उन जो जवाबु आउं तव्हांखे ॾींदुसि। ऐं का वीडियो ॾिसणु चाहियो था त उहो बि कमेंट्स में मूंखे लिखी ॿुधायो त आउं तव्हांजे लाइ उहा वीडियो बि ठाहींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठंदो इन दुआ सां, अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।